मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मंगेतर सां फ़ोन ते ॻाल्हाइणु बिल्कुलु ग़लति अमल आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे त ॾिसो, जेकॾहिं अगरि का औरत तव्हांजी मंगेतर आहे न त हे तव्हांजे निकाह में न आहे। हे ईअं सम्झो हिकिड़ी पेंडिंग में पई आहे जेकी तव्हांजी मिल्कियत में अञा आई बि न आहे, ॿिए कंहिंजे नाले बि न थियल आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, अल्लाह जे नबी फरमायो, छा अल्लाह जे नबी फरमायो? अल्लाह जे नबी फरमायो कननि जो नामहरम जो ॿुधणु, हे कननि जी अल्लाह जे नबी फरमायो ज़िना आहे। अखियुनि जो ॾिसणु, हे अल्लाह जे नबी फरमायो अखियुनि जी ज़िना आहे। कंहिं नामहरम औरत सां ज़िबान जो कलम करणु, हे ज़िबान जी जेकी आहे उहा ज़िना आहे। त नामहरम औरत सां बिल्कुलु ॻाल्हाइणु, ॾिसो मंगेतर जेकी आहे उहो निकाह में न आहे। मंगेतर तव्हांजे उहो निकाह में न आहे, त मंगेतर सां ॻाल्हाइण बि बिल्कुलु दुरुस्त ई न आहे। ॾिसो, जेकॾहिं तव्हांजी मंगेतर हिकिड़ी थी बि आहे न, जेकॾहिं अगरि कंहिं बि माण्हू जी का औरत मंगेतर थी आहे ऐं फ़ोन ते बि गपशप हले थी रोज़ानो, त उन्हनि खे हिकिड़ी मां नसीहत कयां थो, महल सां निकाह करे रुख़सती भले न कयो। ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? त रुख़सती भले न कयो, जेको आहे साल ॿिनि खां पोइ कयो, पर निकाह जेको आहे पंहिंजो मुकमल करे छॾियो, ताकी तव्हांजी जेको आहे न उहो निकाह में अची वई, तव्हांजे लाइ हिलाल थी पवंदी इन टाइम। पोइ तव्हां बिल्कुलु ॿाहिरि मुल्क में वञी करे पोइ हुन सां पंहिंजी घरवारी आहे तव्हांजी, त हाणे निकाह में अची वई त घरवारी आहे, पोइ हाणे गपशप लॻायो, खिलो मज़ाक़ कयो, हाणे तव्हांजे लाइ बिल्कुलु हिलाल आहे। मंगेतर सां बग़ैर निकाह जे ॻाल्हाइणु ईअं हराम आहे जीअं बाज़ार जी औरतुनि सां फ़ोन ते ॻाल्हाइणु हराम आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? जीअं ॿाहिरि मुल्कनि जी औरतुनि सां फ़ोन ते ॻाल्हाइणु हराम आहे, ईअं ई जेको आहे मंगेतर सां फ़ोन ते ॻाल्हाइणु हराम आहे निकाह खां पहिरियां। ऐं जेकॾहिं का मंगेतर आहे, महल सां निकाह करे जान छॾायो। असांजा नौजवान जेको निकाह जी तरफ़ फोकस न कंदा आहिनि, बसि मंगेतर ईअं जेको गपशप हले, कंहिं सालनि खां वठी करे 5-5 साल जेको आहे मंगेतर वेठी आहे, हे फ़ोन ते गपशप हले थी, त हे बिल्कुलु ग़लति अमल आहे। हिन में तव्हांजे जेको न जज़्बात जेको अञा घणा तेज़ मजबूर थींदा, अञा जेको आहे बुराई जी तरफ़ तव्हां ज़्यादा जेको आहे माइल थींदव। बहितर इहा महल सां निकाह करे छॾियो।